सब्सक्राइब कयो मुझे चैनल के बेल आइकन वाले ऑप्शन के क्लिक कयो जी हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां गुलाम शबीर कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो मनपसंद यूट्यूब चैनल शबीर कहती। तो दोस्तों अॼोकी वीडियो में असां इहा ॼाणण जी कोशिशि कंदासीं त मोबाइल फ़ोन असांजी ज़िंदगीअ जो केतिरो अहम हिसो आहे ऐं उहा कॾहिं ऐं कहिड़े वक़्त में ईजाद थी ऐं मोबाइल फ़ोन जे करे जेका असांजी ज़िंदगी पुरसुकून थी आहे ऐं हज़ारे मील परे माण्हू बि गॾु महसूसु थींदो आहे। मोबाइल फ़ोन जे अगरि असां सां गॾु न हुजे ऐं त असां पाण खे अधूरो सम्झंदा आहियूं। त दोस्तों जेकॾहिं असां हज़ार करोड़ साल पोइते हलिया वञूं त उन दौर जा इंसान इहो शायदि यकीन बि करे न सघनि मोबाइल खे ॾिसी करे त हीअ का इंसान जी ईजाद कयल मशीन आहे या वरी उहो जादू सम्झनि। त दोस्तों असां इहो अॼु ॼाणण जी कोशिशि कंदासीं त मोबाइल कीअं ठही ऐं कंहिंजे लाइ ठही ऐं कीअं असांजी ज़िंदगीअ जो एतिरो अहम हिसो बणी। हीअ ॻाल्हि आहे 1917 जी, जॾहिं पहिरीं जंग अज़ीम उरूज ते हुई ऐं पूरी दुनिया जूं आलमी ताक़तूं हिक ॿिए सां मुक़ाबले लाइ तयारु हुयूं ऐं अमेरिका वटि जदीद तरीन रेडियो सिस्टम थो पंहिंजे फ़ौजियुनि सां मुसलसिल राब्ते में हा ऐं पंहिंजे रेडियो सिस्टम जे मदद सां हू पंहिंजे फ़ौजियुनि खे हिदायतूं जारी कंदा हुया। रेडियो जे लहरनि जे मदद सां सिर्फ़ु पैगाम पहुचायो वेंदो हो ऐं वठी न सघिबो हो। उनजे जे कमीअ खे ॾिसंदे करे पहिरीं जंगी अज़ीम खां पोइ अमेरिका जा साइंसदान इन जदोजहद में लॻी विया त कीअं पैगाम पहुचाए ऐं वठी सघिजे जीअं अहिड़ी सूरत हाल में नुक़सानु घटि थी सघे ऐं मैसेज पहुचाए ऐं वठी सघिजे। इन्हनि कोशिशुनि जो नतीजो हुयो जॾहिं ॿी जंग अज़ीम शुरू थी त रेडियो जे लहरुनि जे मदद सां पंहिंजे पैगामनि जी वसूली मोबाइल जे फ़ोन जे ज़रिए कई हुई ऐं मुसलसल राब्ते में बि हुई। उन जंग खां पोइ अमेरिका जे साइंसदाननि इन ई तजुर्बे खे वधीक तेज़ करे छॾियो त जीअं फ़ौजी ताक़त खां अलावा ॿियनि इदारनि जे बि कमु आणे सघिजे। इन कोशिश जे नतीजे में 1947 में अमेरिका पहिरियों अहिड़ो रेडियो लहरुनि खां हिकु रेडियो स्लेक आला अहिड़ो हिकु ईजाद कयो जंहिंजे मदद जेको आम इंसान बि इस्तेमालु करे सघियो पिए। ऐं तारीख़ जो पहिरियों मोबाइल फ़ोन हो जंहिंजो वज़न तक़रीबन 36 किलो हुयो, जंहिंसां कॉल करण वारे शख़्स खे रेडियो लहर सां आवाज़ु पहुचाए करे ऐं कुझु देरि इंतज़ारु करिणो पवंदो हो। हिन अनोखी ईजाद खे एतिरे वज़न ऐं एतिरो महांगो हुजण जे बावजूदि बि माण्हू ॾाढो पसंदि कयो ऐं ॾिसंदे सारफ़ीन जो तइदादु तक़रीबन 5000 थी वियो। पर कंपनीअ जे लाइ इहा मार्केट घणी तरक़ी याफ़्ता न हुई। उन्हीअ जे लाइ कंपनीअ खे पैसो सीड़ाइण जे लाइ हिकु वॾो चैलेंज पिणु हुयो। इन जी हिकु वॾी वजह रेडियो सिस्टम सां मोबाइल जो वॾो तालुक़ु हुयो। उन वक़्तु सिर्फ़ु 3 ई रेडियो स्टेशन हुयूं ऐं हिकु ई वक़्तु सिर्फ़ु 3 ई सारफ़ हिक ॿिए सां ॻाल्हाए पिया सघनि ऐं इहा तमामु महांगी बि हुई। हर हिकु सारफ़ खे $15 ख़र्चु करणा पिया। पोइ वरी काफ़ी अरसो गुज़रण खां पोइ 1965 में मोबाइल फ़ोन इंडस्ट्रीअ में काफ़ी इन्वेस्टर आया ऐं ईअं नए सिलसिले सां मोबाइल जो नओं आगाज़ पिणु थियो ऐं ई सिलसिले में केतिरा ई रेडियो स्टेशन नवां खोलिया विया। उन खां पोइ मोबाइल फ़ोन जे वज़न में ऐं क़ीमत में बि काफ़ी कमी अचणु लॻी। पोइ हिकिड़ो अमेरिका जो शख़्स जंहिंजो नालो मार्टिन कूपर हुयो, जंहिंखे हलंदड़ दौड़ जो मोबाइल जो बानी पिणु सॾियो वेंदो आहे, मोबाइल फ़ोन खे हथ में खणी घुमण जो ख़्यालु सभ खां पहिरियां मार्टिन कूपर जे दिमाग़ में पहिरियां आयो हुयो ऐं इन ख़्वाब खे पूरे करण जे चकर में हिन मोटरोला जे कंपनीअ सां ॾींहं राति राब्ते में रहियो ऐं घणनि कोशिशुनि खां पोइ हिकु मुकमल दस्ती मोबाइल तयारु कयो वियो जंहिंजो वज़न तक़रीबन 2 किलो हुयो, जंहिं ते तक़रीबन $10 लख ख़र्चु आयो हुयो। मार्टिन जी इन कोशिश खे ॾिसी करे घणियूं कंपनियूं मैदान में अची वियूं ऐं हिक ॿिए खां अॻिते निकिरण जे चकर में अहिड़ियूं मोबाइल फ़ोन तयारु करणु लॻियूं जो ज़मानो ई बदिलिजी वियो।
ऐं वरी गुज़रंदड़ वक़्त सां गॾु वरी मोटरोला 1999 में तमामु बहितरी सां गॾु हिकिड़ा नवां मोबाइल सेट मार्केट में आंदा, जंहिंजो जेको तक़रीबन खीसे में बि रखी सघिजे पियो, जंहिंजो वज़न बि घटि कयो पियो वियो। उनखां पोइ 1994 में नोकिया पिणु क़दम रखियो, जंहिं 2100 सीरीज़ जो मॉडल मुतारिफ़ पिणु करायो। उनखां पोइ 1994 में वरी मोटरोला पॉकेट जे हिसाब सां हिकिड़ो नओं मॉडल मार्केट में आंदो ऐं वरी 1996 में MAC कंपनीअ ओपेरा जे नाले सां मॉडल मुतारिफ़ करायो, जेको उन दौर जो तमामु जदीद हिकिड़ो ज़बरदस्त मॉडल पिणु हुयो। पोइ त ॼण ज़मानो ई बदिलिजी वियो। अक्टूबर 2003 में पहिरीं मोबाइल एंड्रॉइड मोबाइल फ़ोन वजूद में आई, जंहिं मोबाइल फ़ोन जी दुनिया में बादशाह जो निज़ाम क़ाइमु करे छॾियो। हिन वक़्तु मार्केट में 82.7 माण्हू एंड्रॉइड मोबाइल फ़ोन इस्तेमालु करे रहिया आहिनि। हिन वक़्तु इम्कान इहो ई आहे त तव्हांजे हथ में बि तक़रीबन एंड्रॉइड मोबाइल फ़ोन ई हूंदी। त दोस्तों 9 जनवरी 2007 जो ॾींहुं मोबाइल फ़ोन जी दुनिया में हिकु नओं इनक़लाब पिणु आणे छॾियो, जॾहिं एप्पल जे चीफ एग्ज़ीक्यूटिव स्टीव जॉब्स ने iPhone मुतारिफ़ पिणु करायो। उन वक़्तु इहा फ़ोन 8 GB मेमोरी, क्लीनर कैमरा ऐं घणे कुझु फंक्शन सां पिणु वास्तो रखंदो। दोस्तों मोबाइल फ़ोन 2 किलो खां शुरूआत थी करे हेरा असांजे बांह जे कलाईअ ते बि समाइजी सघिजे थी। ईंदड़ वक़्त में केतिरियूं तब्दीलियूं ईंदियूं कुझु बि चई नथो सघिजे त कहिड़ा मोबाइल मार्केट में ईंदा, ऐं हर सेकंड ते मुख़्तलिफ़ कंपनियूं नवां मॉडल मुतारिफ़ कराए रहियूं आहिनि। बसि एतिरो ई चई सघिजे थो त हिन वक़्तु दुनिया जो 60% माण्हू मोबाइल फ़ोन इस्तेमालु कनि था ऐं 40% रहियल आहिनि। बाक़ी जेके 40% माण्हू रहियल आहिनि, इन्हनि जे लाइ जदीद तरीन मोबाइल सेट हर सेकंड ते मुतारिफ़ कया वञनि था। त इन सवाल जो जवाबु सिर्फ़ु ईंदड़ वक़्तु ई ॾेई सघे थो त इन जो इख़्तिताम आख़िर कॾहिं थींदो, छो जो जेका शइ ठही आहे उन जो अंत बि अचिणो आहे। त दोस्तों मिलूं था ईंदड़ बहितरीन वीडियो में। अल्लाह निगहबान।